अमरीकी कौंसल जनरल चार्ल्स गुडमन 40 सालन खां मथे उमिरि वारनि क्रिकेटरनि जी T20 वर्ल्ड कप जी मैच ॾिसण लाइ कराची जे नेशनल बैंक स्टेडियम पहुतो, जिथे हुन श्रीलंका खे शिकस्त ॾियण ते अमरीकी टीम खे मुबारकबाद ॾिनी। अमरीकी कौंसल जनरल चार्ल्स गुडमन 40 सालन खां वॾी उमिरि जे क्रिकेटरनि जी T20 वर्ल्ड कप जी मैच ॾिसण नेशनल बैंक स्टेडियम कराची पहुतो, जिथे हुन अमरीकी टीम जी हिम्मत अफ़ज़ाई कई ऐं रांदियुनि वसीले क़ौमनि जे गॾिजण वारे किरदार खे उजागर कयो। उन मौक़े ते पूरी सिंध मां इंग्लिश एक्सेस प्रोग्राम जे 500 खां वधीक शागिर्दनि पिणु शिरकत कई, जिन पाकिस्तान जे मनपसंद रांदि क्रिकेट मां लुत्फ़ ऐं तजर्बो हासिल कयो। अमरीकी कौंसल जनरल गुडमन मैच खां अॻु सीनियर स्पोर्ट्स रिपोर्टरनि सां ॻाल्हि ॿोल्हि कई ऐं स्टेडियम जी कमेंट्री बॉक्स मां सिधो संओं तबसरो कयो। श्रीलंका खिलाफ़ मैच में कामयाबी खां पोइ अमरीकी कौंसल जनरल अमरीकी टीम जे रांदीगरनि खे मुबारकबाद ॾिनी ऐं ट्रॉफियूं विरायूं। उन मौक़े ते हिन ॻाल्हाईंदे चयो त रांदियुनि जा अहिड़ा मुक़ाबला न रुॻो लाॻापनि खे मज़बूत कनि था, पर माण्हुनि खे हिक ॿिए जे वेझो आणण जो सबबु बणिजनि था। इंटरनेशनल मास्टर्स T20 वर्ल्ड कप में 40 सालन खां मथे उमिरि जे क्रिकेटरनि ते ॿधल 12 मुल्कनि जूं टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। उहा टूर्नामेंट 21 नवंबर खां 1 डिसंबर ताईं कराची जे 5 मुख़्तलिफ़ हंधनि ते खेॾी वेंदी। कप्तान मोहम्मद फारूक ऐं नायब कप्तान ज़ीशान मोहम्मद जी क़यादत में अमरीका जी टीम क्रिकेट खे हथी ॾेई रही आहे। उन मौक़े ते अमरीकी कौंसल जनरल गुडमन चयो त रांदियुनि में सरहदनि, सक़ाफ़तुनि ऐं क़ौमनि खे मुतहिद करण जी सलाहियत आहे। पाकिस्तान में अमरीकी मिशन नौजवाननि खे हिक ॿिए सां सिधी रीत गॾिजण ऐं गॾियल भाईवारी खे हथी ॾियण वारी सरगर्मियुनि लाइ सहकार जी हिमायत करे थो, जंहिं जो मिसाल अॼु कराची में मुनक़िद थियल USA ऐं श्रीलंका क्रिकेट मैच आहे।